अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भलीकार। नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ बैराजनि ते पाणी जी खोट शिदत इख़्तियार करे वई आहे। गुडू बैराज वटि पाणी जी खोट बरक़रार आहे, जंहिं सबबि ज़राअत ऐं पीअण जे पाणी जी फ़राहमी मुतासिर थी रही आहे। गुज़िरियल 24 कलाक जे दौरान 750 क्यूसेक जी लात रिकॉर्ड कई वई आहे। वधीक तफ़सील लाइ पेश आहे कश्मीर मां शेरबाज़ खोसो जी ही रिपोर्ट। पंजाब साम्राज्य कब्ज़ो करे 6 केनाल जेके आहिनि कढनि पिया ग्रीन पाकिस्तान जे नाले सां। असां इन जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। हिते बिल्कुलु आवाम ईंदो आहे, हिते घुमंदा आहिनि, हाणे पाणी कान्हे हिते सिंध दरिया में, बिल्कुलु सुक लॻो पियो आहे। वफ़ाक़ जे गवर्नमेंट खे मुतालबो कयूं था त फिलफोर जेको सिंध जो पाणी जो धारो हलियो कोन्हे या केनाल जो मरम्मती कमु आहे इहो फौरी तौरु बंदि करे। बिल्कुल नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं दरिया सिंध गुडू बैराज जे मक़ाम ते। एक तरफ़ त वफ़ाक़ पारां जेके आहिनि 6 केनाल सिंधु दरिया में कढिया पिया वञनि, ॿिए पासे जेको सिंधु दरिया जी जेका आहे पाणी वारी सूरत हाल आहे उहो मुसलसल खोट तरफ़ आहे। हिन वक्त में मां खे ॿुधाईंदो हलां त 24 कलाकनि दौरान दरिया सिंध गुडू बैराज में जेको आहे 750 क्यूसेक पाणी जी खोट वधी वई आहे। इन सां गॾोगॾु मां खे ॿुधाईंदो हलां, हिन वक्त दरिया सिंध गुडू बैराज वटि जेको पाणी जो मथां वेकिरो आहे उहो 22,000 क्यूसेक आहे ऐं हेठां वेकिरो जेको पाणी जो आहे उहो 16,000 क्यूसेक आहे। इन हवाले सां असां सां गॾु हिते जेको साफ़ी दोस्त ऐं समाजी अॻुवान बि मौजूदु आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। इक़दार जो अची में वेठा आहिनि, उन्हनि खे ॿुॾी मारण जो मक़ामु आहे। जेको सिंध जो जेको पाणी आहे, पाणीअ सां जियापो आहे। हिन टाइम ताईं सिंध जो वॾो दरिया आहे गुडू बैराज, हिते पाणी 22,000 मथां क्यूसेक हेठां आहे जेको 18-17,000 आहे। अफ़सोस आहे अॻे साल बि पाणी जो जेको वाक़नि में वाध हुयो 50 खां 60,000 ताईं पाणी हुयो। हिन टाइम ताईं छोड़ो वारी जा दड़ा नज़र अचनि था, परे ताईं ॾिसी सघो था कैमरा जे थ्रू। केनलनि में हिते पाणी बिल्कुलु कान्हे। हेॾे ॾिसो असांजा ॿेड़ी बिल्कुलु सुक ते बीठा आहिनि, रोज़गार न आहे। हाणे ईद जो सीज़न मथां अचे थो, हिते बिल्कुलु आवाम ईंदो आहे, हिते घुमंदा आहिनि, हाणे पाणी कान्हे हिते सिंध दरिया में। पाणी माशाल्लाह हिन टाइम हिते भला हूंदो आहे, माना सखारी माना माशाल्लाह ढिग हूंदो आहे पाणी, हिते बि हूंदो आहे, ज़्यादा हूंदो आहे पाणी। सिंध धरती जो जेको सिंधु दरिया आहे उन ते जेके पंजाब साम्राज्य कब्ज़ो करे 6 केनाल जेके आहिनि कढनि पिया ग्रीन पाकिस्तान जे नाले सां। असां इन जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं सिंध हुकूमत खां असां इहो ई मुतालबो कयूं था त हीअ जेकी पंजाब में केनाल कढनि पिया त असांजे सिंधु दरिया गुडू बैराज जे हीअ हालत आहे। असां सिंध गुडू बैराज जे विच ॿेट में हिन टाइम बीठा आहियूं, लेकिन पाणी न आहे। हीअ असांजी हिकु साह जी हिकिड़ी रग आहे जेकी सिंधु दरिया इन ते जेको आहे त पंजाब साम्राज्य कब्ज़ो करे पई। असां इन जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं सिंध हुकूमत खां ऐं पार्लियामेंट हुकूमत खां असां इहो ई मुतालबो कंदासीं त जेके केनाल कढनि पिया इन्हनि जो कमु जेको आहे बंदि कयो वञे ऐं सिंधु ते जेको धाड़ो हयो पियो वञे इहो बंदि कयो वञे। नाज़रीन, मूंसां गॾु जेके सियासी समाजी या हितां जा जेके माहिगीर हुया उहे मौजूदु हुया, मां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त सिंधु दरिया में जेको आहे सो मुसलसल पाणी जी खोट आहे, जंहिं सबबु जेके शाखूं आहिनि, डंडूं ढोरा आहिनि, उहे बि जेके आहिनि सो सुकी वियूं आहिनि। उन सां गॾोगॾु आबादगारनि सां बि असांजो ॻाल्हि ॿोल थियो आहे। उन्हनि जो बि इहो ई चवणु आहे त सिंधु दरिया मां अगरि जेको आहे सो पाणी जी इहा ई सूरत हाल रही त ईंदड़ जेके फसल आहिनि उहे जेके आहिनि सो बिल्कुलु न थींदा। जीअं कमंद आहे, कणक या जेके भाॼियूं आहिनि उहे बिल्कुलु बि न थींदियूं। उन्हनि जो जेको आहे पैदावार पाणी ते आहे, दारोमदार पाणी ते आहे। हिननि जेको आहे सो हुकूमत खां मुतालबो कयो आहे जेके वफ़ाक़ पारां 6 गैर क़ानूनी कैनाल कढिया पिया वञनि, उन्हनि खे रोकियो वञे ऐं पाणी जी जेका खोट आहे उन खे पूरो कयो वञे। जी।